अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंजई नई एपिसोड्स में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे। छा गमदिल पंहिंजे बावाब जे खून जो इल्ज़ाम सॼो मल्हार जे मथां हणंदो, छा मुंशी मखण पंहिंजे मिशन में कामयाबु ईंदो। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जी हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां मां ॿाहिरि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त ईंदड़ एपिसोड्स में तव्हां ॾिसंदव त गमदिल पुलिस स्टेशन वेंदो ऐं उहो हुते शक जो मुज़ाहिरो कंदो ऐं उहो चवंदो त मुंहिंजे भाउ सां ॿियो कॾहिं कहिड़ो विड़ियो न आहे, उनजी कंहिंसां दुश्मनी बि न आहे। बाक़ी मल्हार सां ॿ टे चकर हिकु ॿियनि सां आम्हूं साम्हूं थिया आहिनि ऐं मल्हार हिकु चकर उनजे मथां बंदूक बि ताणी आहे ऐं उतां मुंशी मखण बि ईंदो ऐं उनखे अञा मखण मखे छॾींदो आहे, चवंदो त इहे सॼा कम मल्हार जा आहिनि। ऐं पोइ तव्हां ॾिसंदव त गमदिल पंहिंजे भाउ जे खून जो इल्ज़ाम मल्हार मथां हणंदो, उहो शक ॾेखारींदो त मुंहिंजो घणो शक मल्हार में आहे। तव्हां नूरो नांग खे ॾिसंदव त उहो बि जेको आहे सो तमामु घणे गुस्से में हूंदो। उहो चवंदो त जीअं मूंखे बालाज ख़ान चयो मां तीअं कयमि, राबेल खे बि बदनाम कयमि पंहिंजे पुट खे बचाइण लाइ। उहो ई जेको आहे सो फिरीगिरी वॾेरो बालाज ख़ान वाब खे माराए वरी खून जो इल्ज़ाम मुंहिंजे पुट खे हणाए छॾियईं। नूरो नांग बि तमामु घणे गुस्से में हूंदो। दोस्तों जीअं त तव्हां ईंदड़ एपिसोड में ॾिसंदव त कमीनो बालाज ख़ान पुलिस खे पैसा काराए इन जो इल्ज़ाम सॼो मल्हार जे मथां हणाईंदो। असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।